नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल में ख़बर ॾींदा हलूं त ठुल में गुज़िरियल रात मासूम सफ़ीउल्लाह दस्ती खे ऑक्सीजन न मिलण जे करे फ़ौत थी वियो आहे। तालका अवामी प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अर्ज़ मोहम्मद बंगलानी चयो आहे त MS डॉक्टर अब्दुल करीम अंसारी डॉक्टरनि खे वीज़ा ते छॾे ड्यूटी खां आजो करे छॾियो। हिननि प्राइवेट अस्पतालूं आबाद करे मरीज़नि खे महांगियूं दवाऊं ॾेई ग़रीबनि जो रत चूसे रहिया आहिनि। सफ़ीउल्लाह जे वालिद अताउल्लाह जो चवणु आहे त मां पंहिंजे जिगर जे टुकड़े मासूम सफ़ीउल्लाह खे जॾहिं सरकारी अस्पताल खणी वियसि त उते को बि डॉक्टर मौजूद न हो। उन खां बाद प्राइवेट डॉक्टरनि जा दर खड़काया। दर खड़काइण जे बावजूद को डॉक्टर ॿाहिरि न निकितो। मुंहिंजो पुटु सफ़ीउल्लाह रोड ते दम धणी जे हवाले कयो आहे। सरकारी ऐं प्राइवेट डॉक्टरनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। जीअं त अॼु मुंहिंजो पुटु सफ़ीउल्लाह फ़ौत थी वियो आहे, सुभाणे को ॿियो कंहिंजो पुटु न फ़ौत थी वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।